ज़िबानी कलमा हर कोई पढ़दा, दिल दा पढ़दा कोई हो। जिथे इल्म दिल दा पढ़िए, उथे मिले ज़िबान न ढोई हो। दिल दा कलमा आशिक पढ़ दे, की जान यार गलोई हो। ए कलमा असानू पीर पढ़ाया बाहू, मैं सदा सुहागण होई हूँ। तर्जुमो, ज़िबान सां त कलमो तैयब हर शख्स पढ़े थो, लेकिन दिल सां त को कामिल आरिफ ई कलमो पढ़ंदो। जिते दिल सां कलमे तैयब पढ़ियो वञे, उते ज़िबानी कलमे पढ़ण जी का बि गुंजाइश न आहे। दिल सां कलमो त आशिक ई पढ़नि था, ज़िबानी ॻाल्हियूं कंदड़ या कलमे जे राज़ खे छा सम्झी सघंदा। ऐं बाहू, ही कलमो त मूंखे मुंहिंजे मुर्शिद कामिल पढ़ायो आहे, इन करे आउं हमेशह नेक बख़्त आहियां। तौज़ी, अवाम नास जो कलमो पढ़णु रस्मी आहे, पर अल्लाह ताला जे कुर्ब हासिल करण वारे जो कलमो पढ़णु ख़ासि आहे। अहिड़े कलमे पढ़ण वारा तौहीद खां आगाह रहनि था, ऐं उहे नफ़ी व असबात जी माहियत ऐं असलियत इरफ़ान जा ॼाणू हूंदा आहिनि। उहे नफ़्स खे फ़ना कनि था। जॾहिं ला इलाहा खां इल्लल्लाह चयो वञे थो, त रूह खे बका हासिल थिए थी। अहिड़ा ख़ासि बाना कलील हूंदा आहिनि, ऐं अल्लाह ताला जे दीदार में मुस्तग़रक़ रहनि था। हदीस शरीफ़ में अचे थो त ग़मसन ऐनैक या अली व अस्मा फ़ी क़ल्बिक ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ऐं अली अलैहिस्सलाम, पंहिंजूं अखियूं बंदि कर ऐं पंहिंजे दिल में ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुध। ॿी हदीस पाक में आहे त क़ाइलो ला इलाहा इल्लल्लाह कसीरन व मख़लूस व मुख़लिसून कलीला। कलमो पढ़ंदड़ त घणा आहिनि, पर मुख़लिस तमामु थोरा आहिनि।